नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। कंधरा बाईपास ते अणॼातल हथियारबंदनि हिक शख़्स खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी सुञाणप सांगी वासी बादल जतोई तौर थी आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। कंधरा बाईपास ते अणॼातल हथियारबंदनि हिक शख़्स खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल कयो आहे। मक़तूल जी सुञाणप सांगी वासी बादल जतोई तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंधरा मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आसिफ अली जागिरानी असां लाइन ते मौजूद आहे। आसिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तकरीबन 2 कलाक पहिरियां ही कंधरा बाईपास मेन चौक ते हिकिड़ो मोटरसाइकिल सवार जंहिंजी सुञाणप बादल जतोई तौर थी आहे, जेको पन्नो आकिल जे साइड खडेरी जो रहवासी आहे। हू पंहिंजे कंहिं कम जे सांगे सां वञी रहियो हुयो त नामालूम माण्हुनि संदसि ते कुहाड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी करे विधो। जंहिंखां पोइ तकरीबन अधु मुनो कलाक पोइ कंधरा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी खे सिविल अस्पताल सखर मुंतकिल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। इन बाबति SHO कंधरा सां जॾहिं राब्तो कयोसीं त हुन ॿुधायो त मामले जी अञा असां जांच कयूं पिया, जॾहिं त अञा ताईं मामले जो असल कारण जी ख़बर नाहे पई सघी। ऐं जीअं ई वारसनि पारां को बि कंहिं बि शकी माण्हू ते या को अहिड़ो कयो वेंदो, को अहिड़ो शक ॾेखारियो वियो त हुन ते केस दाख़िल करे जल्द खां जल्द हुन ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। ऐं असां बि ख़ुदि घण रुखी जांच करे रहिया आहियूं। महिरबानी आसिफ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।